साईं अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु हैदराबाद में पाण आयासीं 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे। काफ़ी बिज़ी शेड्यूल जे करे जेको आहे सो पाण व्लॉग न ठाहे सघियासीं। टाइम काफ़ी गुज़री वियो। ही काफ़ी संगत आहे। साईं बुरहान साहब आहिनि, तनवीर भाई, साईं ज़ैन शाह, वकास साहब कंपनी सां गॾु आहिनि। साईं ज़ैनुल आबदीन साहब अची वियो। साईं बाक़ाइदे तयारु थी आयो आहे माशाल्लाह। मुर्शिद पाक उनखे अलावा तव्हां सभिनी संगत सां बि असां कराईंदासीं तारुफ़। हिन महिल हैदराबाद में मौजूदु आहियूं। झोक शरीफ़ जो साईं हिते आयल आहिनि ऐं हुनजो हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम आहे। काफ़ी सारा हुननि जा मुरीद बि आयल आहिनि ऐं जेको आहे पाण अॼु उहो इवेंट अटेंड करणु आयासीं। हीअ साईं पंहिंजी कंपनी आहे वकास साहब जी, ऐं हीअ बुरहान साहब तव्हां ॾिसी सघो था। काफ़ी एंटरटेनमेंट कईसूं। ऐं हाणे असां जेको आहे सो हैदराबाद पहुची आहियूं। कराची मां पाण रवाना थियासीं हैदराबाद जे लाइ। ऐं हिते जेको आहे पंहिंजे दोस्त साईं इज़हार हीसवाणी साहब सां मुलाक़ात थी, जेको डाव यूनिवर्सिटी में नर्सिंग इंचार्ज रही चुको आहे। काफ़ी सारा नर्सिस साईं जे अंडर में कमु करे चुका आहिनि ऐं तमामु सोशल माण्हू आहे कराची जे हवाले सां। ऐं उनखे अलावा काफ़ी माण्हुनि जी हेल्प बि कराईंदो आहे। दोस्तो ईअं वरी ही पुराणी संगत मिली हुई, साईं महबूब साहब ऐं साईं गुलज़ार मल्हा साहब, जेके पंहिंजा न्यू जतोई जा पुराणा संगत, माना जेके असां 6, 7, 8 क्लास में पढ़ंदासीं तॾहिं खां वठी साईं सां पंहिंजो जेको आहे सो कचहरियूं ऐं मुलाक़ातूं आहिनि। हीअ प्रोग्राम आहे दोस्तो, हीअ हर 12 रबीउल अव्वल ते साईं जो प्रोग्राम हिते थींदो आहे। राग थींदो आहे, काफ़ी लंगर बि थींदो आहे। काफ़ी सारा मुरीद हिते आयल आहिनि। दोस्तों सूफ़ीज़म खे अगरि सम्झणो आहे त इंसानियत खे पहिरियां सम्झणो पवंदो। पहिरियां ज़हन में दिलि में उहे ख़्यालात पैदा करणा पवंदा जंहिंमें कंहिं बि इंसान खे नुक़सानु न पए, इंसान खे फ़ाइदो पए ऐं जिते थी सघे इंसानियत खे फैसिलिटेट कयो वञे। ऐं उनखां अलावा जिथे सम्झ में अचे थो त बाबा कंहिंखे नुक़सानु थिए थो या छा, त उन नुक़सान खां बचाइणु खपे उन माण्हू खे। सो दोस्तो सूफ़ीज़म तमामु वॾो हिकिड़ो ही फील्ड आहे जंहिंमें ही सॼी संगत हिते आयल आहे। या ईअं न आहे, आई ज़रूरु हिते अट्रैक्शन आहे साईं जी, जिन्हनि जे करे ही सभु हिते आयल आहिनि। त दोस्तो ईअं पंहिंजो व्लॉग हले पियो। हाणे पाण जेको आहे वापसि अची चुका आहियूं, वञूं पिया हाणे। ऐं हीअ हाईवे ते तव्हां ॾिसो दोस्तो, हीअ जेको हमरा आहे वेन जे पोयां ईअं बीठो आहे बिना डप। ऐं असांजी गाॾी मां सम्झां पियो त कोई 70-80 जी स्पीड में हुई, त वेन बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरी स्पीड ते हूंदी। दोस्तो हाणे नूरियाबाद पाण चांहि जे प्रोग्राम ते हलिया वियासीं, त हिते थोरो चांहि जो प्रोग्राम कजे, ब्रेक लॻाइजे, पोइ वरी हितां पाण निकिरी वेंदासीं वरी कराची जे तरफ़। सो हाणे पंहिंजो सफ़रु रवंदो आहे। वॾियूं महिरबानी दोस्तो। वरी अहिड़े क़िस्म जो को ॿियो को व्लॉग वरी तव्हां सां गॾु लॻाइबो। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम।